ख़बर शामिल कयूं पिया रुकुन बुरड़ा खां। रुकुन बुरड़ा में सेठ इमदाद भील ऐं भील बिरादरी पारां पीपी तालका सदर शेर मोहम्मद रिंद, अली नवाज़ कीरियो, सैयद सिफ्तीन शाह, राजेश हिरदासानी, वडेरो मोलाई बुरड़ो, शकूर बुक्ची, मनमोहन दास, फरमान लिगारी जे मान में आजियाणो। पीपीए जे अॻुवाननि जो आजियाणे में पहुचण ते गुलनि जी वर्खा ऐं जीअं भुट जे नारनि सां इस्तक़बाल। आजियाणे जे मौक़े ते सेठ इमदाद भील, सेठ सतराम भील सागर जी अॻुवाणीअ में भील बिरादरीअ जो पीपीए में शमूलियत जो ऐलान कियो। आजियाणे के पीपी तालका सदर शेर मोहम्मद रिंद, सैयद सिफ्तीन शाह, राजेश हिरदासानी ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त बल्दियाती चूंडनि में ज़िलो सागर पीपी पंहिंजी कारकर्दगीअ जे बुनियाद ते वॾी लीड सां खटींदी। पीपीए में हिन वक़्तु का बि ग्रुप बंदी न आहे। असां सभु जियाला जीअं भुट्टो जे हिक ई नारे हेठि गॾु आहियूं। 26 जून ते ज़िले सागर में 95% पीपी उम्मीदवारनि जी फतेह हींअर खां ई थी चुकी आहे, छो जो ज़िले जो अवाम असांजी कारकर्दगीअ जे बुनियाद ते असां सां गॾु आहे। केतिरा ई असांजे मुखालफ़नि जा माण्हू पीपीए में शामिल थी रहिया आहिनि। उन जी शुरूआत रुकुन बुरड़ा खां थी आहे। उन मौक़े ते हज़रत गुल पठान, हाजी खान मोहम्मद पिरोही, पीराणो बुघियो, इंतज़ार राजपूत, शाहनवाज़ बबुर, मदद खासकेली, खुदाबख्श दरकानी, रागियो मल भील, सावण हाजाणो समेत ॿियनि शिरकत कई। रिपोर्ट करण लाइ जान मोहम्मद अबड़ो पे न्यूज़ रुकुन।